चवण लॻो त ए मुआविया, हाणे मुंहिंजी ज़िंदगी ख़त्म थी वई आहे। मां चाहियां थो त मूंखां पोइ हिन तख़्त जो वारिस तूं थी वञ। इहो ॿुधंदे ई यज़ीद जे पुट जे वातां हिकु वॾी चीक निकिरी वई। हुन चयो त मां हिन तख़्त ते वेहणु पसंदि नथो कयां जंहिं तख़्त ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे इमाम हुसैन जी रत जो दाग़ लॻल आहे। अल्लाह ताला मूंखे अहिड़ी बादशाही जे बादशाह थियण खां हमेशह महरूम रखे। यज़ीद पंहिंजे पुट जे वातां जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त हुन जी बीमारी अञा घणो वधी वई ऐं हूअ पंहिंजे बीमारी जे बिस्तर ते अञा घणो बेचैन थियण लॻो। दोस्तों, वक़्त जे हिसाब सां बीमारी वधंदी वई। आख़िर हिकु वक़्तु अहिड़ो आयो जो यज़ीद जे जिस्म में कीड़ा पवण लॻा ऐं हुनजे जिस्म मां बदबू अचण लॻी। यज़ीद खे हद खां बि वधीक उञ लॻंदी हुई ऐं जॾहिं हुनखे पाणी पीआरियो वेंदो हो त अञा बेचैनी वधी पवंदी